प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा असां मौजूदु आहियूं जुंगशाही जे रेलवे स्टेशन ते। पाकिस्तान में जेको रेलवे जो निज़ाम आहे उहो 1861 धारे अंग्रेज़ सरकार पारां ख़ासि तौर ते कराची खां कोटड़ी ताईं ट्रैक विछाई वई ऐं कराची खां कोटड़ी ताईं केतिरा ई रेलवे स्टेशन आहिनि जेके जंहिंजो मादी में वॾो उरूज रहियो आहे, पर हिन वक़्तु उहे रेलवे स्टेशन ज़वाल जो शिकार आहिनि। हितां हिन इलाइक़नि मां वणिज वापार जो सिलसिलो रेलुनि जे ज़रिए थींदो, पर हिन वक़्तु रेलवे ट्रैक न हुजण जे करे, ट्रेन जा स्टाफ ख़तमु थियण जे करे हिन इलाइक़नि में बदहाली वारी सूरत हाल आहे ऐं हितां जा माण्हू केतिरा ई लॾपड़ करे शहरनि ॾांहुं पिणु रवाना थिया आहिनि। ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे इस्कादर मोहम्मद अली मांझी सां, त हुनखे कहिड़ी ॼाण आहे रेलवे ट्रैक शेवा खे। साईं तव्हां ॿुधायो त जेको रेलवे जेको मादी आहे उहो कीअं रहियो आहे? हिते जे रेलवे जो जेको मादी ॾाढो उरूज ते रहियो आहे ऐं अंग्रेज़ जॾहिं हिते 1843 में आया त इलाही कम कयूं जेके माण्हुनि जे लाइ फ़ाइदे लाइ थिया। थोरे जो हुननि जेके कम कयासीं पंहिंजे मक़सद लाइ कयूं, पंहिंजे मक़सद जे हासिल करण लाइ उहे कयूं, पर उन मां माण्हुनि खे फ़ाइदो हासिलु थियो। हिते जीअं इहे आया त 1853 धारे हिननि हिकिड़ो या तय कयो त हिते ख़ासि करे कराचीअ खां वठी कोटड़ीअ ताईं रेलवे ट्रैक विछायो वञे, रेलवे लाइन विछाई वञे, जीअं हिते जे न फ़क़ति माण्हुनि खे पर ख़ासि करे हिते जी फ़ौज उन्हनि खे अच वञ में सहूलियत थिए। हितां खां कराचीअ ताईं अनाज पहुचाइणु, कराचीअ खां मुख़्तलिफ़ शयूं जेके थिए कोटड़ीअ ताईं यानी हैदराबाद पोइ सॼी सिंध ताईं पहुचाइण में हिकिड़ी सहूलियत थी पई। त 1853 में अहिड़े क़िस्म जो उते उन वक़्त जे इंजीनियर मतिलबु त हिकिड़ो प्रपोज़ल ॾिनो जेको मंज़ूरु कयो वियो ऐं 1858 में जॾहिं हिते कमिश्नर सर बाटल फ्रेयर हो, जंहिंजे नाले सां फ्रेयर हॉल ऐं ॿिया फ्रेयर हॉल, फ्रेयर मार्केट अहिड़े क़िस्म जूं शयूं मशहूरु आहिनि, उन जेको सो हुनखे मंज़ूरु कयो ऐं 1858 खां पोइ हुनजो कमु थियणु शुरू थियो। तोड़े जो तॾहिं त ही तय कयो वियो त ही प्रोजेक्ट 16 महीननि में मुकमल कयो वेंदो, पर तमामु वॾो प्रोजेक्ट हो। 16 महीननि में न पर 3 सालनि में हीअ कंप्लीट थियो। 1861 में हीअ सॼो कराचीअ खां वठी कोटड़ीअ ताईं रेलवे लाइन सॼी विछाइजी वई ऐं उन में तक़रीबन जेको सो इलाही लागत पाई, इलाही महिनत थी, पर 3 सालनि में हेॾो वॾो प्रोजेक्ट कंप्लीट करणु ॾाढी हिकिड़ी ॾुखी उन दौर में, हिन दौर में बि ॾुखी ॻाल्हि आहे, पर उन दौर में जॾहिं मिशनरी बि कोन हुई तंहिं दौर में एतिरो तकिड़ो मुकमल करणु इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हुई। हिते 32 जेके से पुलूं नंढियूं वॾियूं पुलूं अचनि थियूं, जिन में 25 त वॾियूं पुलूं आहिनि जिन खे गोलाईअ ते जेको सो आर्चेव ते ठाहियल आहिनि ऐं उहे त तमामु वॾियूं आहिनि, पर ॿियूं बि नंढियूं पुलूं आहिनि। त ईअं टोटल जेके से 32 पुलूं आहिनि। पुलनि ते कमु करणु, पोइ मुख़्तलिफ़ स्टेशनूं क़ाइमु करणु, पोइ ईअं हिकिड़ी कराची स्टेशन, उनखां पोइ वरी बि दाबेची, रणपटियाणी या जुंगशाही, साडोरो, झुमपीर, मीटिंग स्टेशन, बोलाड़ी स्टेशन, पोइ वञी हिते कोटड़ी स्टेशन थी। त ईअं हिते न फ़क़ति हिन रेलवे विछाइण सां माण्हुनि खे फ़ाइदो थियो। पहिरीं त माण्हुनि मां फ़ाइदो कोन पियो वरितो। पहिरीं त इहा सूरत हाल हुई त जॾहिं हितां पहिरीं इंजीनियर जेको हितां इफ़्तिताह करणु वियो लॉर्ड डेल ह्यूज़, उहो जॾहिं हितां वियो त तॾहिं झुमपीर जॾहिं पहुतो त छाकाणि त तॾहिं कोयले जी इंजन हुई, उहे वॾा वॾा धूंअं कढंदी, वॾा वॾा आवाज़ हूंदा। जॾहिं उते पहुती त माण्हुनि अजीब महसूसु कयो, माण्हुनि सम्झो को जिन अची वियो आहे, भूत अची वियो आहे, बल्कि ईअं चयूं त ही को शैतान अची वियो आहे। माण्हू वठी हू पाण लिखे रिपोर्ट करे थो त माण्हू अची भॻा, पर पोइ आस्ते आस्ते माण्हुनि हिन मां फ़ाइदो वरितो। हिते जे जेको अचु वञ जी तमामु घणी सहूलियत थी, कराचीअ ताईं माण्हुनि जी पहुच थी, कोटड़ीअ ताईं पहुच थी। हूअं त अॻु में ॿिनि 3 ॾींहंनि में ताईं पहुचंदा हुआ, छाकाणि त माण्हू तॾहिं पंधु वेंदा हुआ, उठनि ते वेंदा हुआ या घोड़नि ते वेंदा हुआ। पर जॾहिं रेलवे लाइन विछाई वई त पोइ सूरत हाल ते ई बिल्कुलु चेंज थी वई, छाकाणि त कराचीअ खां हेसि ताईं रेल अचणु, हितां खां पोइ वरी बि उहा झुमपीर ताईं, कोटड़ी ताईं, पोइ ईअं आस्ते आस्ते पहिरीं उहे 8 चवनि था त जेके रेलूं हूंदियूं हुयूं जेके कोयले ते हलंदियूं हुयूं से इस्तेमालु कयूं वयूं, 22 पोइ बि आयूं, ईअं आस्ते आस्ते वधणु शुरू थियूं। कोयले ते जेका रेल हलंदी कराचीअ खां, उनखे कोयलो घणो करे झुमपीर ऐं मीटिंग स्टेशन तां मिलंदो हो। ईअं ई
पाणीअ जो जेको घणो बंदोबस्तु कयो वेंदो उहो ऋण पिटाइण में कयो वेंदो। उते खूह ठाहिया विया, खूह खोटाया विया, उतां पाणी खणी उहे उनजा निशान, उन जूं टांकियूं अञा ताईं मौजूदु आहिनि। त उतां उहे खणी कराची ताईं पहुचाईंदा, कॾहिं डिमलोटीअ तां बि कराचीअ खे पहुचायो वेंदो हो पाणी। ऐं ॿियो रण पटाणे तां ख़ासि करे जुंगशाई इन खां अॻिते जेको सो थींदो हो। त ईअं मतिलबु त पाणीअ जो बि हिते जे माण्हुनि खे पाणी मिलणु शुरू थियो। जुंगशाई जे माण्हुनि खे शुरूअ में पाणी बि रेल रस्ते ईंदो हो। त ऐं हिते जा माण्हू जेके से बि अचण वञण में सहूलियत थी, वणिज वापारु वधियो, माण्हू ख़ुशहाल थिया। ऐं न फ़क़ति रेल बीहंदी त अच वञ में सहूलियत थी, पर वणिज वापारु उन में बि जेका सा वॾो फ़ाइदो थियो। हिते जे माण्हू पोइ कंहिं को गाॾो अची बीठो, को कंहिं होटल खोली, कंहिं ॿियो, त अहिड़े नमूने सां फ़ाइदा ॿिया खोड़ सारा थिया। ईअं ई जेके हिते जी मतिलबु अमलदार हूंदा हुआ, जेके फ़ौजी हूंदा हुआ अंग्रेज़नि जा, उनखे बि अचण वञण में सहूलियत थी। हीअ तोड़े जो उनखां पोइ जेको सो जहाज़रानी बि शुरू कई हुई, इंडस फ्लोटा जेका हुई उहा बि शुरू कई हुई। उन रस्ते बि उहो जेको कोयलो कोटड़ीअ ताईं पहुचंदो हो या ॿियनि हंधनि ताईं पहुचंदो हो, या जेको माल मथां पहुचंदो हो उहो बि ईअं वरी कराचीअ ताईं बि वेंदो हो। त हीअ जेके स्टेशनूं आहिनि उहो उन जो हिकिड़ो उरूज थी वियो। अहिड़ो उरूज थी वियो जो मुख़्तलिफ़ हंधनि जा जेके माण्हू हूंदा हुआ, जेके दरिया खे वेझा शहर आहिनि या दरिया खां ॿिए पासे तां, से बि मीटिंग स्टेशन ते ईंदा हुआ, जंपीर ते ईंदा हुआ, जुंगशाई ते ईंदा हुआ। पोइ ईअं ई वरी अॻिते पंहिंजा सफ़र करणु शुरू कंदा हुआ। त हिन रेलवे स्टेशन जी उन वक़्त में तमामु घणी अहमियत हुई। ऐं साईं जो पुराणा जेके माण्हू ईंदा हुआ, जेके सफ़र ठठेला अचणु थियो या सौंडाला अचणु थियो या जेके मुख़्तलिफ़ शहर हुआ, उहे हितां ईंदा हुआ। एसि ताईं जो असांजा जेके तारीख़दान आया आहिनि, पुराणा मुहक़क़ आया आहिनि, से बि हिननि जो ज़िक्र कनि था त असां ठठे अचण लाइ जुंगशाई स्टेशन ते लथा आहियूं ऐं पोइ अॻिते हली आसे आसे मतिलबु त मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं जेके से वञूं था। जेको संद रेलवे कंपनी ठाही वई अंग्रेज़ सरकार पारां, उनजो कहिड़ो कारज हो? हक़ीक़त में शुरू में जेका रेलवे ठाही वई, उनजो बुनियादु जेको विधो वियो, उहो जेको फ़ौजी रसद हुई या हुनजा जेके अमलदार हुआ, उनखे न फ़क़ति हथियार पर उन सां गॾोगॾु अनाज वग़ैरह उहो तकिड़ो पहुचाइणो हो। छाकाणि त पहिरीं महाभारत लड़ाई खां पोइ इहे ज़रूरतूं थी पयूं त शयूं रसद उहा जल्दी जल्दी थिए। हुनजो अहम मक़सदु त इहो हो, पर गॾोगॾु इहा बि ॻाल्हि हुई त हिते जे माण्हुनि खे फ़ाइदो थिए, माण्हू बि अचु वञु जेके से कनि, माण्हुनि जी अचु वञु थींदी त माण्हू कुझु सुजाॻ थींदा। माण्हुनि जी सफ़ा जेके से बहिराणियुनि में हुआ ते कराची या कोटड़ी या ॿियनि शहरनि सां उनजो बि तलक़ थींदो, अचु वञु थींदी। पर उनजो बुनियादी मक़सदु जेको हो सो इहो हो त पंहिंजी फ़ौज या पंहिंजा अमलदार उन्हनि ताईं उहो खाध खुराक, उनजी रसद, हथियार पवार, इहे जेके उनजी तकिड़ो रसद हूंदी। छाकाणि त अॻु में सफ़रु ॾाढो ॾुखियो हो। हितां जॾहिं कराचीअ खां हैदराबाद या कोटड़ी ताईं माण्हू ईंदा हुआ त ॾींहं जा ॾींहं लॻी वेंदा हुआ, न फ़क़ति ॾींहं जा ॾींहं लॻंदा हुआ, पर उनखे विच में ख़तरा बि हूंदा हुआ, फुरूं थींदियूं हुयूं, जंहिंजो उन दौर जो में तमामु घणो ज़िक्र मिले थो। त हुननि जो इहो मक़सदु हो त हिकिड़ो त रसद जल्दी थिए, आम माण्हूअ खे भले फ़ाइदो थिए जेके माण्हू फ़ाइदो वठणु चाहिनि था। इहो ॿुधायो त कराची खां कोटड़ी ताईं 5 वॾा रेलवे स्टेशन आहिनि, जिन ते ट्रेन जो स्टाफ ख़तमु थियण जे करे उते जी आबादी आहे, जेका पॉपुलेशन आहे, उते वॾा नुक़सान बि था आहिनि, ज़वाल पधी रहे। तव्हांजे ख़्याल में त गुज़िरियल 2 ॾहाकनि में कहिड़े क़िस्म जूं तब्दीलियूं आयूं कोस्ट तव्हांजे इलाइक़नि में? हक़ीक़त में जेके हिते रेलवे स्टेशनूं आहिनि उहे आसे आसे जॾहिं खां बंदि थियणु शुरू थियूं आहिनि त हिते जो माण्हू जेको ईंदो हो या जेको थोरो घणो वापारु कंदो हो, जेको अनाज हितां खां वेंदो उहो ॼण त वञणु बंदि थी वियो आहे। उन सां हिन इलाइक़े ते तमामु घणो असरु पियो आहे। हिकिड़ो त उनजे करे पियो आहे, ॿिया बि खोड़ सारा सबब आहिनि, पर रेलवे जे फिटण जे करे हिते जे माण्हुनि सां, छाकाणि त हिते जे माण्हुनि जी अचु वञी जेका रेलवे ते हुई, उन्हनि जा नस्ल जेके से रेलवे ते कमु कंदे गुज़रिया, को क्लर्क हो, को लोको शेड में हो, को किथे हो, को हिन जी किथे मज़दूरी कंदो हो, त उहे उन जूं मज़दूरियूं पाण ख़तमु थी वियूं आहिनि। उहे जेके गुज़र सफ़र जा वसीला बि ख़तमु थी विया आहिनि। अॻु में जॾहिं में रेलूं ईंदियूं हुयूं त स्टेशन ते जुंगशाई स्टेशन हुजे या जंपीर स्टेशन हुजे त उते को पकोड़ा खणण वारो अची बीह रहियो, को चांहि वारो अची बीह रहियो, को लस्सी वारो अची बीह रहियो, को
को गोश्त खणी अची बीह रहियो, को मच्छी वारो अची बीह रहियो, को कहिड़ी शइ खणी अची बीह रहियो, हाणे उहा ख़तमु थी वई आहे। हिते जे माण्हुनि ते उन जे गुज़र सफ़र ते जेको असरु पियो आहे उहो तमामु घणो पियो आहे। उहे माण्हू जेके हिते अॼु खां 10 या 20 साल अॻु में 2 कंदा पिया हुआ, उहे हाणे ॼण त उछाणा उजाणा आहिनि, छाकाणि त उहा माशात कोन रही आहे, उहो वापारु कोन रहियो आहे। अॻु में त फ़क़ति झुंपीर स्टेशन ते बीहबो हो, झुंशाई स्टेशन ते बीहबो हो, त जीअं ई रेल अची बीहंदी हुई त सवें माण्हू त फ़क़ति उहे वापार वारा अची जेके से गाॾनि खे वेझा बीहंदा हुआ ऐं उहे पंहिंजो पंहिंजो वापारु कंदा हुआ। उहो जेको सो गुज़र सफ़र थींदो हो, त ईअं ई हिते जो शहर बि जेको सो उन में जेका उहा हिकिड़ी थींदी हुई, पैसे जी आमद थींदी हुई, पैसे जी रवानगी थींदी हुई, पैसे जो इस्तेमालु थींदो, हाणे कोन्हे। अॻु में हिते शहरनि में अचिबो हो त झुंशाई या झुंपीर में त शहर बहिकंदा पिया हुआ, छाकाणि त स्टेशन ई उनजो वसीलो हो रोज़गार जो। स्टेशन जे ई सां ई माण्हू हुतां वेंदा हुआ, डेली कराची मां थी ईंदा हुआ, हैदराबाद मां थी ईंदा हुआ, कोटड़ी मां थी वेंदा हुआ। हाणे उहा ॻाल्हि कोन रही। कराची खां कोटड़ी ताईं जेका रेलवे लाइन विछाई वई उहा अंग्रेज़ सरकार जी अहम तरजीह में हिकु हुई, जंहिंजे करे कोस्तान वारे इलाइक़े में न फ़क़ति इक़्तिसादी तब्दीलियूं आयूं पर हिन इलाइक़े जे माण्हुनि खे शहरी इलाइक़नि में रोज़गार पिणु मिलियो। उनखां अलावा जेका रेलवे जी महलूम तारीख़ आहे उनजे मूजिबि ही 105 मेलनि जी जेका ट्रैक आहे उन ते फ़ी मेल ते उन्हनि ॾींहंनि में 2.5 लख रुपया फ़ी मेल ते ख़र्चु आयो। ॻाल्हि ॿोल कयूं था असांजे मकानी माण्हू सां। साईं सादिक़ साहिबु, तव्हां ॿुधायो त तव्हां जॾहिं रेलवे जो उरूज हो, तव्हां हितां रेलवे ज़रिए मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वेंदा हूंदा, त तव्हां तॾहिं छा महसूसु कंदा हुआ? हाणे जॾहिं मवासिलत निज़ाम कोन्हे त तव्हां कीअं सफ़रु करियो था शहरनि ॾांहुं? थोरो मतिलबु त पंहिंजे जंगशाही स्टेशन ते तबसरो हुजंदो त जंगशाही असांजो स्टेशन तमामु यानी पुराणे दौर में हिकिड़ो वॾी 36 ज़िले जो पहिरीं नंबर स्टेशन हो। पर जंगशाही नालो कीअं पियो हिन स्टेशन ते, तो इन करे जो हिते दरगाह जंगशाही बाबा आहे, उन करे हिते मतिलबु जंगशाही इन स्टेशन जो नालो बि जंगशाही रखियो अथनि। ठट्टो 13 किलोमीटर परे हो, सम्झो न। हर गाॾी उन टाइम ते मेल गाॾी न हुआ, पैसेंजर गाॾी हुआ। यानी कराची खां जॾहिं मतिलबु ट्रेन हलंदी हुई त मतिलबु त मलीर, डिगरो, लांडी यानी मतिलबु त इहे जुमागोड़ सभु कुझु बि मतिलबु दाबे जी जंगशाही कोटड़ी ताईं पहुची वेंदो हो। उन खां पोइ वरी मतिलबु शाम जो मतिलबु उहो गाॾी 5-6 गाॾी हुआ। पोइ हिन यानी मतिलबु रेलवे डिपार्टमेंट छा कयईं त बाबा हाणे आऊं पैसेंजरनि खे ख़तमु करियां, शुरू मेल गाॾी शुरू करियां। मेल गाॾी जॾहिं शुरू कईसीं असां 1971 जी ॻाल्हि आहे। उन टाइम ते आउं गवर्नमेंट मुलाज़िम हो, साईं सर्विस कंदो हुउसि सुबुह जो, यानी मतिलबु त तारा एक्सप्रेस हो, तारा एक्सप्रेस सखर ताईं वेंदी हुई, वरी सखर खां शाम जो वापसि मोटंदी हुई। हुन खां पोइ वरी हिन यानी रेलवे डिपार्टमेंट ने ज़्यादा इन ट्रेनूं वधायूं मेल, पर किन्हनि खे जंगशाही मां स्टाफ ख़तमु करे हाणे जेकॾहिं तव्हां उन टाइम ते जॾहिं गाॾी जो स्टाफ ॾींदो त पैसेंजर जेॾीमहिल आया त टिकट वठी इनकम थींदी हुई। पर जेकॾहिं तव्हां हाणे गाॾियुनि जो स्टाफ शुरू करे था छॾियो, पोइ इनकम इनकम थींदी कोन। सिर्फ़ु 2 गाॾियुनि जो स्टाफ, 2 गाॾियुनि में स्टाफ, छा इनकम थींदो? चई बाबा जंगशाही वारा टिकट नथा वठनि, हरूर बदनाम असांखे कंदो मतिलबु रेलवे डिपार्टमेंट। बाबा तव्हां स्टाफ ॾियो तव्हां। पोइ हिन खां पोइ शाह लतीफ़ एक्सप्रेस निकिती। शाह लतीफ़ एक्सप्रेस दाबे जी बि ईंदी हुई, जंगपीर बि ईंदी, जंगशाही न बि ईंदी, सम्झो न। टाइम हुनजो 7:45 जो टाइम हो, तमामु सुठो टाइम। सियारे में माण्हुनि तमामु असां त यानी सुबुह जो 5:45 बजे यानी सिंध एक्सप्रेस में वेंदा हुआसीं ड्यूटी करण जे लाइ। पर शाह लतीफ़ जो 7:45 जो उहो सभु माण्हू, सभु वापारी लाइन जा माण्हू जेके बि यानी कंहिंखे हैदराबाद में कमु हूंदो वेंदा हुआ, पंहिंजो कमुकार वठी शाम जो वरी वापसि ईंदा हुआ। उन टाइम वरी कराची एक्सप्रेस जो शाम जो मिली वेंदो ऐं सिंध एक्सप्रेस राति जो। पर छा जो किन मजबूरनि जे करे पोइ असां यानी मतिलबु DS खे दरख़्वास्त कयासीं, भाई साईं असांखे शाह लतीफ़ जो स्टाफ ॾियो। शाह लतीफ़ स्टाफ पोइ असां ज़ोरी करायोसीं, सम्झो न, जंगशाही में। हुन खां पोइ हिन भई शाह लतीफ़ ऐं महिरान खे जीअं ख़तमु करे छॾियो अथनि रेलवे बंदि, अहिड़ी यानी आवाम खे परेशानी ऐं ॾुखियाई आहे, तौबा कर। हाणे सिर्फ़ु हिकिड़ी गाॾी अवामी, जेको सुबुह जो माण्हू हैदराबाद वञे थो, पर शाम जो जेकॾहिं स्टेशन ते हैदराबाद जे स्टेशन ते वेही 2-2 कलाक 3 कलाक, हाणे पंजाब जी गाॾी आहे जॾहिं यानी मतिलबु अचेसीं 2-2 कलाक 5-5 कलाक लेट माण्हू पैसेंजर वेठा आहिनि, ॿारनि सां बचनि सां वेठल आहिनि, सम्झो न।
असांखे खपे त हिन मतिलबु त रेलवे डिपार्टमेंट असांजे जंक्शन खे ज़्यादा ट्रेन जो स्टाफ ॾियनि ताकी असांजा यानी आवाम ऐं पब्लिक ख़ुशि यानी मतिलबु ज़िंदगी गुज़ारे सघे सम्झो न ॿुधायो त जेके ट्रेनूं कोयले ते हलंदियूं हुयूं उहो कॾहिं ख़तमु थियूं ऐं छा तव्हां हुन सफ़र कयो? शहादत त हाणे असीं बेनज़ीर जे मरण खां पोइ ख़तमु थियूं कोयले ते जेके कोयले वारियूं कोयले वारियूं 1954 में जॾहिं असां बिल्कुलु छोकिरा हुआसीं नंढा हुआसीं उन टाइम ते असां ॾिसंदा हुआसीं हिते यानी मतिलबु गाॾी अची बीहंदी हुई न पोइ उहो ड्राइवर जेको आहे हुनजो फायरमैन आहे उहो यानी मतिलबु त अहिड़ो हिन वटि कोॾार हो जो उहो इन कढी यानी मतिलबु त कोयला सड़ियल उछला छॾींदो हो हिते डिग थींदा हुआ पोइ असांजा इहे लोहार जेके आहिनि न इहे लोहार जेके मतिलबु ठाहींदा आहिनि उहो अची कोयलनि खे थधा थी वेंदा खणी वेंदा पोइ वरी उहो वञी दमो कंदा हुआ हुन में तमामु सुठो कमु ॾींदो हो ऐं लोहारनि जो वञी तमामु कमु सुठो हलंदो ऐं वापार बि सुठो हलंदो सम्झो न उनखां पोइ जॾहिं ठटे अच्छा कराची खां हिन ठटे वञण जे लाइ गवर्नमेंट जी बस हर ट्रेन ते बीहंदी हुई गवर्नमेंट जी बस हर ट्रेन ते बीठी हूंदी हुई सम्झे न माण्हू लहंदा हुआ बाक़ाइदे बस फुल थी वेंदो सम्झे न हाणे यानी मतिलबु स्टाफ हिन कोन ॾिनो त गवर्नमेंट बि पंहिंजी यानी मतिलबु ट्रांसपोर्ट बंदि करे छॾी सम्झे न हाणे हीअ जेकी प्राइवेट सुस्कियूं मुस्कियूं आहिनि उहे खणी था वञनि माण्हुनि खे पर एतिरा अच्छा हाली जी डंड जे लाइ यानी कराची में बाक़ाइदे यानी मतिलबु त मच्छी मारण जे लाइ बाक़ाइदे माण्हू ईंदा हुआ हर यानी मतिलबु त हफ़्ते में हर इतवार जे ॾींहुं हाली जे ॾींहुं मच्छी मारे बाक़ाइदे शाम जो हेॾा भरा वधी वेंदा हुआ कराची वञण जे लाइ हाणे असीं स्टाफ बि कोन्हे हाणे वीचारा अचनि ई कोन था ट्रेनुनि जे स्टाफ ख़तमु थियण जे करे न फ़क़ति हिन इलाइक़े जी इक़्तिसादी सूरत हाल ख़राबु थी पर हितां खां जेके माण्हू शहरनि में सफ़री सहूलियतुनि लाइ ट्रेन खे इस्तेमालु कंदा हुआ उन्हनि जो वॾो अंगु जेके माण्हू शहर में नौकरियूं कंदा हुआ उहे माण्हू लॾपलाण करे शहरनि ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। ॻाल्हि ॿोल कयूं था मक़ामी सहाफ़ी तव्हांजे अब्दुरहीम जोखियो सां। अब्दुरहीम तव्हां ॿुधायो त तव्हां जेको ट्रेन जो जेको जॾहिं हलंदी हुई तव्हांजे शहर मां त पोइ उनजो छा रूट छा हो तव्हां कीअं ॾिठो ऐं केतिरा ई माण्हू जेके शहरनि ॾांहुं नौकरियूं करे ट्रेन ज़रिए वेंदा हुआ त उहो केतिरो शरह आहे जेके माण्हू हलिया विया आहिनि शहरनि ॾांहुं लॾपलाण करे? त असांजे जंक्शन जो जेको कारोबारी आहे ऐं घणो पेशो जेको माण्हुनि जो आहे रोज़गार ते आहे जिसमें 80% माण्हू असांजे कराची हैदराबाद डेली आउट पे कंदा हुआ पोइ जीअं रेलवे जो रूज आयो त उहो सफ़र कंदा हुआ जेकॾहिं ज़वाल आयो पोइ असांजे माण्हू सभु पंहिंजे कराची विया हलिया के गुलशन नदी ते विया हलिया के घारो विया हलिया के दाबेची विया हलिया ऐं के पंहिंजे दाबेची मार्केट विया हलिया पोइ ई लॾे विया हुआ सिर्फ़ु ट्रेनुनि जे स्टाफ ख़तमु थियण जे करे इन करे माना वॾो ज़वाल अची वियो असांजे कारोबारी असांजी मच्छी मरंदी पंहिंजो किंजर मां ईंदी हुई ऐं हाल जी ॾिण मच्छी मरंदी हुई तो हितां आहे ॾला भरे पंजाब चनाब एक्सप्रेस वेंदी हुन में रवण कंदा हुआ ऐं तमामु हिकिड़े क़िस्म जो असांजो रूज हुयो असांजी जंगशाही तमामु अवाम जंपीर हुजे या जंगशाही पुटियाणी बरसाडोरो टोटल आबादी जेकी ख़ुशि हुई रेलवे स्टेशन ते जॾहिं ज़वाल खां पोइ सॼो सिस्टम जेको तबाह बर्बादु थी वियो ऐं रेलवे निज़ाम जेको ख़ुदि ई गोॾे भर वेही रहियो पोइ हींअर रफ़ीक साद आयो अञा पोइ सुठियूं गाॾियूं स्टार्ट करायूं पर उहो जंक्शन में बीहनि कोन थियूं अगरि जंक्शन में बीहनि ऐं सफ़री सहूलियत मिले त वरी वापसि माण्हू पंहिंजे मक़ाम ते अचनि हा ऐं वरी पंहिंजी जंक्शन खे आबाद कनि हा पर ज़वाल जे करे माण्हू हितां लॾपलाण शुरू करे छॾनि एतिरे क़दुरु असांजे जंक्शन जा जेके लिखियलु पढ़ियलु तबिको जेको लॉ जो कॉलेज पढ़ंदा हुआ या इंग्लिश मीडियम इंग्लिश पढ़ंदा हुआ ऐं पंहिंजो सदर में हिते बि माना तक़रीबन 15-20 डेली छोकिरा MS2 ठाराईंदा हुआ महीने वारियूं ऐं 150-150 रुपये में उहो मां डेली आउट वे कंदा हुआ 7 बजे वेंदा हुआ वरी शाम जो 5 बजे मोटंदा हुआ एतिरो माना असांजे जंक्शन अवाम में उरूज हुयो ऐं एतिरे क़दुरु असांजे जंक्शन जेके पेशेंट हूंदा हुआ कराची मुख़्तलिफ़ इस्पतालनि में मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खे ॾेखारींदा हुआ ऐं स्पेशलिस्ट खे ॾेखारींदा हुआ त हितां शाम जो ऐं चढ़ंदा हुआ शाल ते में राति जो 10:30 पौणे 11 बजे 1 बजे उतां वरी सख़र हफ़्ते सां ईंदी हुई बहितरीनु तरीक़े सां 100-150 रुपये में वापसि असांजा माण्हू वापसि पंहिंजे मकाननि ते पहुचंदा हुआ ऐं ट्रेनूं न हुअण जे करे असांजा माण्हू जेके कराची वञनि था अस्पतालनि ते या के डॉक्टर ॾेखारण था ॾाढी तकलीफ़ थिए थी। ॿुधो त कराची ऐं कोटड़ी विच में केतिरा स्टेशन्स आहिनि ऐं कहिड़ा वॾा शहर आहिनि जंहिंजी आबादी ट्रेन ज़रिए सफ़र कंदी हुई? असां हाणे मसइलो आहे त कराची न आउं चओ त क़ाइदाबाद खां दाबेची आहे तमामु माना ठटे ज़िले जो माना मेन तारीख़ी शहर इन खां पहिरियों वेझे में वेझो जंक्शन ई असांजो ठटे ज़िले जो सॼो सेंटर असांजो ऐं तमामु माना जेके ठटे ज़िले जेकी बि लिंक रोड लॻे थो 18 किलोमीटर आहे अहिड़े हिसाब सां ठटे में पंजाब जूं या पाकिस्तान जी टोटल जेके आहिनि शहर आहिनि उन ते माण्हू ऐं सफ़र कनि था। पोइ ॿिए नंबर ते असांजे जंपीर स्टेशन
माशाल्लाह हींअर इंडस्ट्रियल एरिया बि आहे, पन बिजली बि लॻी आहे, उनजो सॼो रसद थिए थो, इहो पन बिजली माना पोल खंभा तंबा सभु ट्रेन ज़रिए ईंदा आहिनि। ऐं ॿी आहे मीटिंग स्टेशन त एनर्जी स्टेशन आहे, पर आउं सम्झो त जेको बि आहे सो ॿ केटू ट्रेन वेंदी हुई त वीचारा माल वझ पंहिंजो ॿकर ऐं ढगा काहे वेंदा हुआ उन्हनि में ट्रेन में, त पोइ वञी पीढ़ियुनि ते कारोबार करे शाम में वरी मार्ग ते पहुचंदा हूंदा हुआ। अच्छा, अॻे जॾहिं ट्रेन जी सहूलियत हुई त उन्हनि में कहिड़े क़िस्म जूं समाजी सरगर्मियूं, शादियूं गमियूं ऐं मुरादियुनि लाइ माण्हू में ट्रेवल कंदा हूंदा तव्हांजे इलाइक़े जा? छा तव्हांखे यादि आहे त कॾहिं का इन क़िस्म जो को सफ़र तव्हां कयो हुजे, का जंज में तव्हां विया हुजो? हाँ, छो कोन वियासीं। ऐं मज़े ॻाल्हि इहो थो ॿुधायां त असांजे दोस्त जी शादी हुई सखर में, असां माण्हू चयो आहे रोड जी सहूलियत सही न आहे, फुरूं बि आहिनि, धाड़ा बि आहिनि, तमामु माना हिकिड़े क़िस्म जो माहौल ख़राबु हो 2002 में। पोइ असां ट्रेन में ज़कर एक्सप्रेस में असां उहो गाॾो बुक करायो ऐं यकीन कंदा 2 बोगियूं बुक करायासीं, एॾो असां मज़ो आयो। सुबुह शाम जो 6 बजे चढ़ाई, सुबुह 6 बजे पहुतासीं ऐं शादी खाई सॼो ॾींहुं हुते मुल्तान में हुआसीं, सखर में हुआसीं। पोइ वरी शाम जो राति जो 1:30 बजे चढ़ियासीं, सुबुह 6 बजे हिते पुॼी वियासीं। ऐं वधीक अंग्रेज़ टाइम ते जॾहिं ट्रेन हलंदी हुई हिते हीअ लूप लाइन आहे, हिते उहो गाॾो बीहंदो हो ऐं जंक्शन माण्हुनि खे तफ़री करण लाइ हू सिनेमा लॻाईंदा, पर्दे वारी लॻाईंदा हुआ। ऐं काफ़ी जंक्शन माण्हू, ठटे जा माण्हू ऐं गुलमंडा जा माण्हू काफ़ी दूर खां ईंदा हुआ, हिते माना सिनेमा ॾिसणु ईंदा हुआ। उहो पर्दे वारी सिनेमा जी रोलर ते हलंदी हुई। ऐं त पोइ असांजे जंक्शन वाटर सप्लाई सिस्टम हो कोन, पोइ उहा टंकी ठही पई आहे, पोइ हिते माना रन पुटाणी मां उहो गाॾा भरे ईंदा पाणी जा, पोइ हिते स्टॉक कंदा हुआ, पोइ हितां जो शहर पाणी सप्लाई कंदो हो। एतिरो असांजो माना रेलवे असांखे फ़ाइदो ॾिनो 1800 खां वठी 80 ताईं। 80 खां पोइ हुनजो मुकमल ज़वाल अची वियो। जुंगशाई, जमपीर, सादोरो स्टेशन ऐं मीटिंग स्टेशन त केतिरा ई हितां जी आबादी आहे जेके शहरनि ॾांहुं ईंदा वेंदा रहिया आहिनि। ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी जमपीर जी जुंगशाई शहरी सां। साईं तव्हां ॿुधायो तव्हां केतिरो अर्सो इन में सफ़र कंदा रहिया ट्रेन में, ऐं जेको रेलवे जो जेको रूज हो उहो तव्हां कीअं ॾिठो? असां 1965 में, असांखे यादि आहे, मां नंढो 10 सालनि जो, जॾहिं जंग थी तॾहिं हिते हिन लूप लाइन ते घटि में घटि 10 ॾींहं खनि ट्रेन बीठी, जंहिंमें फ़ौजी चढ़ियल हुआ, जिन फ़ौजियुनि जो हालति असां ॾिठोसीं, नंढा हुआसीं त हुननि फ़ौजियुनि जी हालति मिटी मर, पाणी ओ परे परे खां हितां ईंदो भरे खणी करे अची पंहिंजे फ़ौजियुनि खे मानी रद पचाव करे खाराईंदा हुआ। त हिन उहो दौर हो। स्टेशन ते हर गाॾी बीहंदी हुयूं, त न स्टेशन ते हर गाॾी बीहंदी हुई ऐं हर माण्हू नंढो वॾो ख़ुशि हूंदो, त न हर नंढो वॾो ख़ुशि हूंदो। ऐं जॾहिं खां गाॾियूं बीहण छॾे ॾिनऊं तॾहिं खां वठी असांजो ज़वाल शुरू थियो। गाॾियुनि जो स्टॉप खॼी वियो, उनखां पोइ असांजो ज़वाल शुरू थियो। पोइ माण्हू उन गाॾियुनि जे न बीहण जे करे पोइ आसे पासे लॾ पलाण करे सर्विस वारा बि कंहिं कराची में रहिया, के हिते दाबेची, के परियां गुलशन अदीद, के लांडी, के मलीर, के परियां गुलशन असांजो शादमान टाउन सेक्रेटरी जो उते वञी रहियासीं। हिते हींअर ताज़ो जेको थियो सो ज़रदारी साहिब खां अॻु में हिकिड़ी मुशरफ जी गवर्नमेंट में पुल किरी रनपियाणी जी, जंहिंमें साल पूरो आमदरफ़त रेलवे बंदि हो। उनमें काफ़ी रेलवे खे वॾो धचको लॻो। उनखां पोइ वरी 2 नंबर ते थी बेनज़ीर साहिब जी शहादत, जंहिंमें त रेलवे सभु ठप बंदि थी वई। हीअ पंहिंजो मिनिस्टर बिलोर हिकिड़ो आरामी, उन त रेलवे खे विकिणी तबाह करे छॾियो। ज़रदारी खे पंहिंजा पैसा ॾींदो हुओ वठि, ऐं ॼाणा रेलवे खे हुन तबाह करे चुको, माना विकिणी चुको। त हाणे हिन ते रेल ते ऐं रोड थो विछायां। बिलोर जो इहो मनसूबो हो त रेल ते ऐं रोड थो विछायां, पर कुदरत हुनखे मोजड़ो अहिड़ो आयो जो वियो पंहिंजी जाइ ते छॾे। हाणे सैद रफ़ीक आयो जंहिं रेलवे खे कुझु न कुझु ॾिनो आहे, कुझु रेलवे मुलाज़िम वञी साह खयो आहे, कुझु रेलवे मुलाज़िम में पेंशन ठहे पई। मुलाज़िम पेशा जेको हींअर ख़ुशि थियो रेलवे जो, सो अॻु में न हो। हिन टाइम ते असां वटि गाॾियूं जो स्टॉप सिर्फ़ु 3 आहिनि, जेके 2 कराची सुबुह जो वञनि थियूं, शाम जो अचनि थियूं, ऐं हिकिड़ी सुबुह हैदराबाद वञे थी, वरी शाम जो अचे थी। उन वजह सां बि कुझु न कुझु बहितर नमूनो आहे, जीअं अॻु में असां हिन खां 8-10 साल अॻु में माना ज़वाल में हुआसीं। लिहाज़ा हिन टाइम ते असां वटि जेके गाॾियूं बीहनि, इहो हिकिड़ो माना गाॾियुनि जे बग़ैर टिकट जे जेको असांजे बोतान थो लॻायो वञे, उहो असांजे पंहिंजा स्टाफ जा माण्हू आहिनि। छा जेकॾहिं आवाम खे सही माना सहूलियत ॾियनि ऐं आवाम खे टिकट जे टाइम ते टिकट मिले, त छो टिकट न वठे। अगरि तव्हां सुता पिया हुजो ऐं टिकट वारो अची माण्हू पैसेंजर जेके 10 ॼणा टिकट न वठी सघनि, उहो बिलम तव्हां लॻाए, बाबा हिते रेलवे मुलाज़िमनि इहो हिकिड़ो बिलम लॻाए करे हरूभरू कंहिंखे बदनाम करणु या हरूभरू कंहिंखे रुसवा करणु, इहो असांजो पंहिंजो पेशो बि आहे हिते माण्हुनि जो। उन वजह सां असां हिते तमामु ज़वाल में आहियूं। ऐं हिन टाइम ते हीअ असांजो जेकॾहिं बरसाति जे टाइम ते कुझु सावक थिए थी त शहर में कुझु माण्हू नज़र अचनि था, उनखां अलावा शहर असांजो वीरान लॻो पियो। उहो शहर हूंदो जंहिंमें राति जो
जहिड़े टाइम ते बि खुलियलु हूंदो हिते परदे वारी सिनेमा हिते लॻंदी हुई। भुट्टे साहब जी फिल्म मूं असां ॾिठी हिते, भुट्टे साहब जी मथां फिल्म ठाहियूं, चेन्नई जेको स्टीमिल ठहियो, मां स्टीमिल में बि कमु कयो हुउसि 2 साल खनि। उहो फिल्म जेको हिननि मथां चेना मथां जेको भुट्टो ठाहियो, उहो फिल्म तव्हां ॾिसो आहे त तव्हां बि तइजब में अचो त भुट्टे साहब जे मथां चीन वारनि कीअं एतिरो जो ॿाहिरि खणी करे गुलदस्तनि तां मथे खणी करे उनखे ॾेखारीनि पिया, पूरी स्टीमिल चेना जी ॾेखारीनि पिया उनखे भुट्टे साहब खे, असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठीसीं। अॼु उहो स्टीमिल जॾहिं ठाही तयारु कई, उनखां पोइ रिपोर्टिंग प्लांट ख़रीद कयईं भुट्टे साहब। अॼु उनजो ज़वालु ॾिसो त स्टीमिल तबाह थी वई, अहिड़ा ऑफिसर हुन रखिया जेके स्टीमिल खे तबाह करे छॾियूं। अॼु उहे स्टीमिल वारा माण्हू पघार जे लाइ मथां लॻा पिया। हिन गवर्नमेंट जेके तबाही ॾिनी आहे न, असां पंहिंजे 20 साल सर्विस अॻु में असां न ॾिठो जेको हिन 8 साल में असां ॾिठो आहे। हाणे ॿुधायो तव्हां जॾहिं रेलवे जी जेका सर्विस आहे उहा मौतुल आहे ऐं रेलवे हिते बिहेव कोन थी, त तव्हां ॿुधायो तव्हां कीअं सफ़र कंदा आहियो, कहिड़ियूं तव्हां ॾुखियाऊं पेश अचनि थियूं? ॾुखियाऊं त आहिनि, पर सवेरे उथणो थो पए, 5 बजे उथूं तयारु कंदा, 6 बजे वारी गाॾी अचे थी, 8 बजे कराची पुॼूं था सफ़र करे, वरी शाम जो 7 बजे 7:30 घर पुॼूं था। 2 गाॾियूं आहिनि जेके असांखे कुझु न कुझु भरम रखी आहे जेके असां अचूं वञूं था सर्विस में। न त जे इहे बि न हुजनि या हिन जो लेटिंग हुजे त असां मजबूरन वरी कराची बि रहणो पियो आहे। उनजे करे हाणे असांखे कुझु बहितर सईद रफ़ीक ॾिनो आहे ऐं नवाज़ शरीफ़ ॾिनो आहे। ठठेदल जो केतिरो ई स्टाफ जेको आहे रेलवे खाते में कमु करे थो। असां सां गॾु आहे हिते रेलवे खाते में 28 साल सर्विस कंदड़ ईसा जोखियो, जंहिं स्टीम इंजन ते ड्राइवर जे तौर ते कमु कयो आहे। उनखां पुछंदासीं त रेलवे जो जेको इरूज आहे उन कीअं ॾिठो, तव्हां कीअं ॾिठो रेलवे जो इरूज हो, जिन जिन में तव्हां रेलवे में ड्यूटी कंदा हुआ उन जिन में रेल तव्हां कीअं ॾिठो? मां 25 साल ड्यूटी कईसीं हुते। सही रेलवे उन टाइम ते हली पिए, असीं टाइम बाई टाइम सां ड्यूटी कंदा हुआसीं। 12 कलाक बि थी विया, 8 कलाक बि थी हूंदी हुई। उहो जिथे बि वञूं ट्रेन ख़तमु थींदी त उते वरी रिलीफ ईंदा हुआ, उन जे हवाले गाॾी ट्रेन करे असीं वरी रनिंग में हलिया वेंदा हुआसीं। पोइ उतां वरी ॿिए पासे डाउन ट्रेन ईंदी, वरी उनजी चार्ज वठी उहो असीं वरी खणी कराची ईंदा हुआसीं। कोटड़ी में रिलीफ थी वेंदा हुआसीं। पोइ कोटड़ी में वरी बि कराची वारा ईंदासीं, वरी ट्रेन वठी कराची ईंदा हुआ। केतिरा माण्हू सफ़र कंदा हुआ ख़ासि तौर ते कोस्तान जे इलाइक़नि मां शहरनि ॾांहुं? जी, केतिरा माण्हू सफ़र कंदा हुआ ट्रेन में? ट्रेन में असीं उन टाइम ते सफ़र ज़्यादा कंदा हुआ। ट्रेन में जॻह बि कान मिलंदी हुई हिकिड़ी ॻाल्हि, पर असीं को मुकमल पैसेंजर ते कोन हुआसीं। असांखे मालगाॾियूं मिलियूं हिते। मालगाॾी में जेको आहे सो असीं विच में किथे बीहंदा कोन हुआ, थ्रू ईंदा हुआसीं। वापसी में बि थ्रू ईंदा हुआसीं। उते रनिंग रूमूं ठहियल आहिनि, जिथे पुॼंदा हुआसीं पोइ रनिंग रूम हलिया वेंदा हुआसीं, राति रहंदासीं। पोइ वरी खान साम्हूं ईंदो, उहो कॉल कंदो हुओ फलाणे ट्रेन खे तव्हांखे घुरायो आहे। पोइ वरी असीं ईंदासीं, वरी उतां ट्रेन वठी वरी हलिया ईंदासीं। स्टीम ट्रेन जेका तव्हां हलाईंदा हुआ उन में ऐं जेका हाणे डीज़ल वारी ट्रेन आहे उन में कहिड़ो फ़र्क़ु हो? साईं, डीज़ल में फ़र्क़ु इहो जो सीट ते वेठा हूंदा हुआसीं, स्टीम ॼणे में बि कमु कंदा हुआसीं। उहो स्टीम ते जेको आहे प्रेशर ते जो प्रेशर वञे त गाॾी में लोड कोन छिकंदी हुई। त हिकिड़ो खलासी हूंदो, हिकिड़ो ड्राइवर हूंदो, त उहो प्रेशर असीं जेको आहे सो असीं मुकमिल रखंदासीं, ट्रेन पंहिंजे तौर ताईं पुॼाए छॾींदासीं। केतिरो तव्हां सां अमलो आहे जो गॾु कंदो? जी, केतिरो अमलो तव्हां सां गॾु कमु कंदो? साईं, हिकिड़ो ड्राइवर हो, हिकिड़ो गार्ड, हिकिड़ो फायरमैन हुन सां खलासी हूंदो। असीं 3 ॼणा हूंदा हुआसीं। ॿुधायो त रेलवे खातो जेको आहे सो अॻे उन मराहतूं वधीक हुयूं या हाणे बहितर आहे, तव्हां कीअं महसूसु थिए थो? साईं, अॻे बहितर हो। अॻे रेलवे सही हुई, ड्यूटी जी पाबंदी हुई। सभु को नौकिरी ते ईंदो त पंहिंजो पाबंद सम्झंदो हो, नौकिरी भाई नौकिरी ते सही टाइम सां ईंदो। हींअर असांखे पाण ख़बर कान पए थी त इहा रेलवे कीअं पई हले। रेलवे जे इरूज खे जुमशा जे माण्हुनि कीअं ॾिठो? ॻाल्हि ॿोल करियूं था तव्हांजे मक़ामी समाज जे ॻाल्हि था सही। तव्हां ॿुधायो तव्हां रेलवे जो इरूज जेको आहे उहो तव्हां कीअं ॾिठो? साईं, जुमशाही जो अरूज जॾहिं आउं नंढो हुउसि त आउं छा ॿुधायां त हिते जेका एतिरी रौनक हूंदी, सॼे हिते स्टॉल लॻल हूंदा हुआ, कैंटीन हूंदी हुई हिते। ऐं ॿियो जेका आहे, जॾहिं हर गाॾी बीहंदी हुई, एतिरी रौनक हुई त जुमशाही में त असांखे ईअं लॻंदो त हीअ जुमशाही न आहे, पर हाणे जेका ईअं लॻे थो जीअं मोहन जो दड़ो थी वियो। छो रेलगाॾी जे हलण जे सबबु ई हिते तमामु रौनक हुई। जॾहिं खां रेलगाॾी बंदि थी आहे, हाणे स्टेशन वीरान लॻा पिया आहिनि ऐं न को माण्हू रहिया आहिनि हिते। जेका पहिरीं हिते इलाही सारा माण्हू रहंदा हुआ, पर हाणे सभु लॾाणो वीचारा हितां थी विया आहिनि, शिफ्ट थी विया आहिनि ॿियनि शहरनि में। छो रोज़गार कोन्हे,
रोज़गार न हुअण जे सबबु जेका सभु माण्हू हितां विया हलिया आहिनि उहे हाणे हिकिड़ी बेसरो समानी जो आलम आहे। बसि 2 गाॾियूं बीहनि थियूं हिते, अवामी ऐं जेका आहे बोलान महल बीहंदी आहे ऐं हुनजे अलावा ज़करिया 3 गाॾियूं बीहंदियूं आहिनि। हुन खां पोइ वरी जेका आहे अरूज खां पोइ जॾहिं ज़वाल असीं ॾिसूं था हाणे, पहिरीं असां जॾहिं नंढा हुआसीं हुन वक़्तु हिन जो अरूज ॾिठो त यकीन करियो असांखे पाण रोअण थो अचे त हीउ छा थी वियो हिते। हाणे हल जेका आहे न को असां वटि आहे, असीं बार जेका मीडिया वारा जा असीं ख़ासि तौर ते सिंध TV वारनि जा मशहूरु आहियूं, अचे बार असांजा जेका मसइला आहिनि हिन जे बारे में जेका असां सभिनीनि खां इंटरव्यू वरिता, पर मीडिया पंहिंजो किरदारु अदा करे पई, पर जेका हकाम बाला आहिनि उहा हिन ते को हुननि जी चवंदा न कन ते जूप नथी रिंगे, उहा ई हाल आहे। पोइ असीं बर्दाश्त करूं पिया ऐं दुआ करूं था त अलाह साईं असां ते रहम करे ऐं पोइ जेका हीउ जुंगशाई शहर वीरान थी वियो वरी आबाद थी वञे। हाणे कहिड़े क़िस्म जूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं हितां माण्हुनि खे? मुश्किलात जेका आहे हिकु त अचण वञण जी मुश्किलात आहे, ॿियो जॾहिं हितां असीं जुंगशाई खां ठठे वेंदा आहियूं, ठठे वारो रोड जेका इंतिहाई ख़स्ता हालत में आहे, 18 किलोमीटर जो जेका रस्तो आहे तक़रीबन हुनखे 1-1.5 कलाक लॻी वेंदो आहे। त हीउ एतिरो परेशान, पोइ हुनखां पोइ ठठे खां वरी जिथे कराची वञिणो हुजे त वरी उते ठठे खां वरी कराची वञिणो पए थो, उहा अलॻि परेशानी आहे। बसनि में तव्हांखे हाल सभिनी खे ख़बर आहे छा आहे छा न। जो ट्रेन जी सहूलियत आहे जेका सभु खां पाकिस्तान में सभु खां जेका ईज़ी आउं सम्झां थो त जेका हवाई जहाज़ खां पोइ हिकिड़े रेलवे आहे जेका आरामदेह सफ़र आहे, कलाक में असीं जुंगशाई खां कराची पहुची वेंदा आहियूं। पर हाणे जॾहिं ट्रेनूं नथियूं बीहनि त असांखे घटि में घटि 3 कलाक खपनि। जेका जे हितां बाईपास खां वञो थो जेका गुजे जी तरफ़, हुते बि असांखे एतिरो ई टाइम लॻे थो, हितां जे वेंदा आहियूं ठठे जी तरफ़ां मकली जी तरफ़ां तॾहिं बि एतिरो ई टाइम लॻे थो। सफ़री सहूलियतुनि जे न हुजण जे करे कोहिस्तान जी केतिरी आबादी आहे जेका शहरनि में लड़पण करे हली वञी चुकी आहे? साईं हिन जे बारे में मूंखे जेका सही मालूमात कोन्हे, पर मूंखे ईअं लॻे थो अधु माण्हू हितां विया हलिया आहिनि, अधु माण्हू हितां विया हलिया आहिनि, अधु बाक़ी बचिया आहिनि। त इहा ॾिसूं पिया, छो त असां कारोबारी माण्हू आहियूं, असांजो कारोबार बि रोज़ु हर महीने डाउन थींदो पियो वञे, पोइ असीं मजबूर आहियूं त असीं छा करियूं, सोचूं पिया त कहिड़े शहर में वञी पंहिंजो कारोबार सेट करियूं। आहिस्ता आहिस्ता ईअं लॻंदो जीअं तव्हां बाज़ार जी हिकिड़ी तस्वीर ठाहियो, वञी वीडियो भरियो, तव्हांखे ख़बर पवंदी त दुकानूं में छा रखियो पियो आहे, छा माण्हू ग्राहक आहिनि या कोन, ख़ाली दुकानदार वेठा आहिनि। इहो ई हाल आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। कोहिस्तान में ख़ासि तौर ते कोहिस्तान जे इलाइक़े जो माण्हू आहे उहे ट्रेन ज़रिए शहरनि ॾांहुं सफ़र करण जो आदी रहियो आहे, पर गुज़िरियल ॿ ॾहाकनि में ट्रेन जा स्टाफ ख़तमु थियण जे करे कराची खां कोटड़ी ताईं जेके ट्रेन स्टेशन्स आहिनि जंहिंमें जमपीर, जुंगशाई, सादूरो, मीटिंग स्टेशन ऐं उनखां अलावा बोराड़ी स्टेशन शामिलु आहे। उतां जो माण्हू सफ़री सहूलियतुनि जे न हुजण जे करे केतिरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त सरकार हिन इलाइक़नि जी बहाली जे लाइ ट्रेन जा स्टाफ बहाल करे त जीअं मकाई माण्हुनि खे फ़ाइदो पइजी सघे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, बेयो टाइम, ठठू।